أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لا يتخذ المؤمنون الكافرين أولياء من دون المؤمنين ومن يفعل ذلك فليس من الله في شيء إلا أن تتقوا منهم تقاة ويحذركم الله نفسه وإلى الله المصير قل إن تخفوا ما في صدوركم أو تبدوه يعلمه الله ويعلم ما في السماوات وما في الأرض والله على كل شيء قدير يوم تجد كل نفس ما عملت من خير محضرا وما عملت من سوء تود لو أن بينها وبينه أمدا بعيدا ويحذركم الله نفسه والله رؤوف بالعباد صدق الله العظيم न वठनि मोमिन काफ़रनि खे दोस्त करे मोमिननि खां सवाइ ऐं जेको कंदो ईअं पोइ नाहे अल्लाह खां कंहिं बि शइ में मगर जो बचो तव्हां इन्हनि खां बचणु ऐं ड्रिजारे थो तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे ज़ात खां पंहिंजो पाण खां ऐं अल्लाह जे तरफ़ आहे मोटणु छो त जेकॾहिं लिकाईंदो तव्हां जेको कुझु तव्हांजे सीननि में आहे या ज़ाहिर कंदो तव्हां इन्हीअ खे ॼाणे थो इन्ही खे अल्लाह ताला ऐं ॼाणे थो हर उन शइ खे जेका आसमाननि में आहे ऐं जेका ज़मीन में आहे ऐं अल्लाह ताला हर शइ ते कुदरत रखंदड़ आहे जंहिं ॾींहुं लहंदो हर हिकिड़ो नफ़्स हर उन खे जो अमल कई का भलाईअ खां हाज़िर मौजूद ऐं जेको कुझु अमल कई का बुराईअ खां तमन्ना कंदो चाहींदो त काश के संदसि जे विच में ऐं उन जे विच में ॾूरा ई हुजे ऐं ड्रिजारे थो तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजे ज़ात खां पंहिंजे पाण खां पंहिंजे नफ़्स खां अल्लाह ताला महिरबान आहे बानहनि ते सूरह आल इमरान उन जो 3 रुकू 3 सिपारे तिलकर रसुल जो 11 रुकू आयत नंबर 27 खां आयत नंबर 30 ताईं इहे आयतूं तिलावत कयूंसीं ऐं उन्हनि जो तर्जुमो पढ़ियोसीं इन्हनि आयात जो मुख़्तसर तफ़सीर हिन रीत आहे त मुस्लमाननि खे हिदायत ॾिनी वई त काफ़रनि खे दोस्त न बणायो ऐं इन हिदायत जी मुखालिफ़त करण वारनि जे लाइ अल्लाह ताला सख़्तु वईद बयानु फ़रमाई जेको इन्हनि खे दोस्त बणाईंदो उन जो अल्लाह ताला सां दोस्ती ऐं मुहबत जो कोई बि ताल्लुक़ बाक़ी न रहंदो काफ़रनि सां बातिनी ऐं दिली दोस्ती त मुतलक़न हराम आहे ज़ाहिरी ऐं दोस्ती ऐं मामलात जे दर्जे में अगरचे जाइज़ मगर बिला ज़रूरत उहा बि पसंदीदा नाहे उन खां बाद में अल्लाह ताला फ़रमाया युहज़िरुकुमुल्लाहु नफ़्स अल्लाह तव्हांखे पंहिंजे ज़ात मुक़द्दस खां ड्रिजारे थो अल्लाह ताला निहायत महिरबान पंहिंजे बाननि जे लाइ उन महिरबानी जो तक़ाज़ो इहो त इहा सज़ा आख़िरत खां बचनि ऐं बचण जो तरीक़ो इहो आहे त बुरनि कमनि खे छॾनि ऐं बुरनि कमनि खे माण्हू तॾहिं छॾींदो आहे जॾहिं उनखे ड्रिजारबो आहे गोया कि अल्लाह ताला जी इहा बि पंहिंजे बाननि ते शफ़क़त आहे जो पंहिंजे बाननि खे ड्रिजारे थो
इन आयात में जेके कुझु मसाइल आहिनि, काफ़रनि सां कहिड़े क़िस्म जा ताल्लुकात ऐं उन्हनि खां कहिड़े क़िस्म जी क़ुर मजीद में मुमानियत आहे, इन ते मुख़्तसर जेको आहे तफ़सीर जे रोशनी में ऐं आयात क़ुरानिया जे रोशनी में गुफ़्तगू कंदासीं। अल्लाह ताला फरमाए, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ू अदुव्वी व अदुव्वकुम औलिया तुल्क़ूना इलैहिम बिल मवद्दा। ए ईमान वारो, मुंहिंजे दुश्मन खे ऐं पंहिंजे दुश्मन खे दोस्त न बणायो ऐं तव्हां इन्हनि खे दोस्ती जो बि पैगाम न ॾियो। आयत नंबर 2, वमन यफ़अलु मिनकुम फ़क़द ज़ल्ल सवाअ सबील। जेको ईअं कंदो तव्हां मां, पोइ इहो सिधे रस्ते खां गुमराह आहे, माना इन्हनि सां जेको दोस्ती दिली मुहबत रखंदो। आयत नंबर 3, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तत्तखिज़ुल यहूद वन्नसारा औलिया बअज़ुहुम औलिया बअज़ वमन यतवल्लहुम मिनकुम फ़इन्नहु मिनहुम। ए ईमान वारो, यहूदीन ऐं नसारनि खे दोस्त पंहिंजो न बणायो, इहे हिक ॿिए जा दोस्त आहिनि। तव्हां मां जेको इन्हनि खे कोई दोस्त बणाईंदो, पोइ इहो उन्हनि मां हूंदो। माना मुस्लमान जेको यहूदी खे दोस्त थो बणाए मुस्लमान जे मुक़ाबले में, इहो उन्हनि मां लिखिबो। आयत नंबर 4, ला तजिदु क़ौमन युमिनून बिल्लाहि वल यौमिल आख़िरि युवाद्दून मन हाद्दल्लाह व रसूलह वलौ कानू आबाअहुम औ अबनाअहुम औ इख़वानहुम औ अशीरतहुम। न लहंदे तूं कंहिं बि क़ौम खे जेका ईमान आणे थी अलाह ते आख़िरत जे ॾींहं ते, जो दोस्ती रखनि उन्हनि माण्हुनि सां जेके अलाह जे रसूल जी मुखालिफ़त कनि था, खणी जो इन्हनि जा अबा हुजनि, इन्हनि जा पुट हुजनि, इन्हनि जा भाइर हुजनि, इन्हनि जो कुटुंब क़बीलो आहे, त उन्हनि खे बि दोस्त न बणाईंदा जेके मोमिन हूंदा। हाणे इन्हनि एतिरियूं सारियूं आयतूं आहिनि। इन्हनि आयतुनि खे ऐं वरी जॾहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तय्यबा खे पढ़िजे थो, त ग़ैर मुस्लिमनि सां साईं जन हमदर्दी कई आहे, गमख़्वारी बि कई आहे, ऐं कुझु जेको आहे बाहमी तआमुल, त पोइ ईअं सम्झ में अचे थो त क़ुर शरीफ़ जे इन्हनि आयतुनि ऐं इन शइ में तारुज़ आहे, टकर आहे। पोइ उनजो अॼु सॼो तत ऐं ख़ुलासो बयानु करिणो आहे। उलमाए कराम लिखियो आहे, जेकॾहिं माण्हू ग़ौर सां इन्हनि शयुनि खे पढ़े त इन जा इहे सवालात उन जे ज़हन में न रहंदा। पहिरें नंबर ते त ॿिनि माण्हुनि या ॿिनि जमातुनि में ताल्लुकात जा मुख़्तलिफ़ दर्जात हूंदा आहिनि। पहिरियों दर्जो हूंदो आहे दिलि जे ताल्लुक़ जो, मुहबत जो, दिली चाहत ऐं मुहबत जो। इहो सिर्फ़ु मोमिन सां ख़ासि आहे, ग़ैर मोमिन सां मोमिन जो इहो ताल्लुक़ जाइज़ न आहे। माना दिलि जी मुहबत, दिलि जी चाहत, दिलि जा ताल्लुकात इहो मोमिन जा मोमिन सां हुजनि, मोमिन जा काफ़र सां न हुजनि। इन खे पहिरियों दर्जो चइबो आहे मुवालात या मुवद्दत या महबत। इहो काफ़र सां जाइज़ न आहे। ॿियो दर्जो आहे मुवासात जो। मुवासात जी माना हमदर्दी, ख़ैर ख़्वाही, नफ़र रसानी। इहो बजुज़ कुफ़ार अहले हरब जे जेके मुस्लमाननि सां जंग कनि था, बाक़ी सभु ग़ैर मुस्लिमनि सां जाइज़ आहे। माना जेके ग़ैर मुस्लिमाननि सां जंग कनि था, उन्हनि सां मुवासात नथी करे सघिजे, बाक़ी ग़ैर मुस्लिमनि सां मुवासात करे सघिजे थी। क़ुरान शरीफ़ में अल्लाह ताला फरमाए, ला यनहाकुमुल्लाहु अनिल्लज़ीना लम युक़ातिलूकुम फ़िद्दीन व लम युख़रिजूकुम मिन दियारिकुम अन तबर्रूहुम व तुक़सितू इलैहिम। नथो रोके तव्हांखे अल्लाह ताला उन्हनि माण्हुनि खां जेके नथा क़िताल कनि तव्हां सां दीन में, नथा कढनि तव्हांखे तव्हांजे घरनि खां, जो तव्हां इन्हनि सां इहसान कयो ऐं उन्हनि सां तव्हां इंसाफ़ कयो। इन खां अल्लाह ताला तव्हांखे नथो रोके। इहो ॿियो दर्जो आहे, इहो काफ़रनि सां इन अंदाज़ सां करणु। टियों दर्जो आहे मुदारात जो। मुदारात जे माना आहे ज़ाहिरी ख़ुशि अख़लाक़ी ऐं दोस्ताना बर्ताव। इहो बि तमामु ग़ैर मुस्लिमनि सां जाइज़ आहे, जॾहिं उन मां मक़सूद उनखे दीनी नफ़ा पहुचाइणु, या उहो पंहिंजे महिमान हुजनि, या उनजे शर ऐं ज़र रसानी खां पंहिंजो पाइण खे बचाइणु मक़सूद हुजे, त
त पोइ अल्लाह ताला फ़रमाए त ईअं करणु तव्हांखे जाइज़ आहे। इला अन तत्तकू मिनहुम तुक़ातन, त तव्हां इन्हनि खां पंहिंजो पाण खे बचायो। इन खे चइबो आहे मुदारात। उन्हनि खां पंहिंजो पाण खे बचाइण जे लाइ अहिड़े क़िस्म जे तालुकात जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे। यानी काफ़रनि सां मुवालात जाइज़ नाहे, दिली मुहबत दिली तालुकात, बाक़ी मुवासात ऐं मुदारात जी शरीयत इजाज़त ॾिनी आहे पंहिंजो पाण खे बचाइण। चौथों दर्जो आहे मुआमलात जो। उन्हनि सां तिजारत या उजरत मज़दूरी, मुलाज़िमत या सनअत, सनअत माना फैक्ट्री वग़ैरह कारखाना मिलूं, इहे हिरफ़त माना हुनुर धंधो जे मामलात कया वञनि, इहे तमामु ग़ैर मुस्लिमनि सां जाइज़ आहिनि, सवाइ अहिड़ी हालत जे जो उन्हनि मामलात मां आम मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचंदो हुजे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ख़ुलफ़ाए राशिदीन ऐं ॿियनि सहाबा जो तामुल इन ते शाहिद आहे। फ़ुक़हा बि इन बिना ते कुफ़ार अहले हरब सां असलिहो फ़रोख़्त करण खे ममनू क़रार ॾिनो आहे, बाक़ी तिजारत वग़ैरह जी इजाज़त ॾिनी आहे। हाणे जीअं इसराइल सां मुस्लमाननि जी जंग हले थी, इन सां तालुकात कंहिं बि क़िस्म जा न आहिनि रखणा, बाक़ी जेको आहे वापार तिजारत जा, हाणे इन सां वापार तिजारत जा बि तालुकात रखणा न आहिनि, छो त इहे जंग कनि था मुस्लमाननि सां। इन इहो आहे। बाक़ी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतुल्लिल आलमीन हुया, मुजस्सिमा रहमत हुया, ग़ैर मुस्लिमनि सां एहसान ऐं हमदर्दी ऐं ख़ुशि अख़लाक़ी जा मामलात कयूं। उन्हनि जो दुनिया में कोई बि मिसाल नथो मिले। मके में जॾहिं कहत आयो, जिन दुश्मननि साईं खे पंहिंजे वतन खां जलावतन कयो, उन्हनि खे साईं जन इमदाद अता फ़रमाई। जॾहिं फ़तह मक्का थी, दुश्मन सभु साईं जे कब्ज़े में हुया, साईं जन फ़रमाइनि ला तस्रीब अलैकुमुल यौम, अॼु तव्हांखे सज़ा छा, माफ़ी त ॾिनीमांव पर तव्हांखे ॾोरापो बि नथो ॾियां। त अहिड़े क़िस्म जो साईं जन उन्हनि सां इहो मामलात। या फारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु ग़ैर मुस्लिम मुहताज ज़िम्मियुनि खे मुस्लमाननि वांगुरु बैतुल माल मां वज़ीफ़ो ॾींदो हो। वज़ीफ़ो माना उन्हनि खे माहाना कुझु न कुझु पैसा ॾींदो। ख़ुलफ़ाए राशिदीन ऐं सहाबा इकराम जे मामलात अहिड़े क़िस्म जा वाक़ात सां भरियल आहिनि। इहे सभई मुवासात या मुदारात या मामलात जूं सूरतूं हुयूं जेके मामलात खां मनो नाहे थियल। अल्लाह ताला असांखे क़ुरान मजीद ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत खे सम्झी करे उन्हनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं दीन मतीन ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ज़िंदगी रही त वरी इंशा अल्लाह ताला सुभाणे खां सूरह आल इमरान जो चौथों रुकू तिलावत कंदासीं। बंदि कयोसीं।